खाई पी टुन थी उथिया थड़ंदा लुडंदा अचनि ऐं अचनि पिया त मसीत बीठी हुजे ने दरवाज़े ते निम बीठी हुजे पर निम जो पाछूलो छां जो हिकिड़े पासे ते हुजे। सोचियो त यार ॻाल्हि इहा आहे फुकरा ॻाल्हि ॿुधो सभई गुनाह ने हले कमु करंदो पर अॼु त ख़ुदा जा दर्जा खणूं जो ख़ुदा जा दर घर काढ़े विच खड़ा धिक छां विच खड़ा हाणे मसीत थी धिकजे मवाले में ख्याल पंहिंजा अब बाबा आप बदलो तो बिस्मिल्लाह करो अली अली करो हाणे अली अली करे था मसीत के धिके छां में विहारियो अची धिकियो पगर में शिम थी विया अब क्या यार ॻाल्हि है तू इडी आव न कर जोर ला असां जोर लाऊं तू इडी परे खणींदा इडी आवी ॾे हले अचे ॿियो मिड़ी खाए मसीत हाणे कीअं धिकजे त ॿियो हिकिड़ो माड़ी बीठो त परे वञा पघर पियो उघे त मेहराब में जांची न अंदरां दरी वञा टी मसीत खे तो मेहराब में मौलवी साहब वेठो हुजे अगले छोड़ी वाह साईं वाह भई इहा ख़बर कोन्हे फुकरा पिछू ज़ोर खड़ी लहंदी मसीत धिकी सी किथूं धणी तो ब्रेक ते पैर थी बेटा बाक़ी धिकी सी किथूं हले